स्पीच यानी तक़रीर करण जे लाइ ॿ अहम तरीक़ेकार हूंदा आहिनि। हिकु हूंदी आहे जज़्बाती तक़रीर, ॿियो हूंदी आहे संजीदा। यानी आम जेको असां तक़रीर कंदा आहियूं आम थधे लहजे में। अमूमन ईअं थींदो आहे जेके जज़्बाती तक़रीर कंदा आहिनि नंबर उहे खणी ईंदा आहिनि, छो त ऑडियंस असां जेके हूंदा आहिनि जेके ॿुधंदड़ हूंदा आहिनि जज़्बाती तक़रीरनि खे वधीक वणंदी आहे। पर आम जेका तक़रीर हूंदी आहे सादी या थधे लहजे में जेका कई वेंदी आहे उहा बेघटि न हूंदी आहे। पोइ मौज़ूअ खे ॾिसी करे किथे जज़्बात उभारणा पवंदा आहिनि, किथे संजीदगी न करणी पवंदी आहे। संजीदा तक़रीर में लफ़्ज़ अक्सर चिटा थी वेंदा आहिनि, जज़्बातीअ में अक्सर जेके हूंदा आहिनि लफ़्ज़ चिटा न निकिरी सघंदा आहिनि। पर असुल तक़रीर जो मक़सदु इहो आहे तव्हां लफ़्ज़ चिटा हुजनि, क्लियर हुजनि, अॻिलो माण्हू तव्हांजे लफ़्ज़नि खे सम्झे ऐं हथनि जो इस्तेमालु कयो। बहितरीनु तक़रीर उहा हूंदी आहे जो लफ़्ज़नि जो इस्तेमालु करे ऐं हथनि जो इस्तेमालु करे ऐं तक़रीर जेका हुजे कंहिं भले लेखक में लिखाई वञे जंहिंमें मवाद हुजे, इस्लाह बि हुजे, संजीदगी बि हुजे, जज़्बात बि हुजनि, माना सॼो हुन में ख़ुलासो तव्हांजो अची वञे तक़रीर जो कहिड़ी तरीक़े सां तक़रीर ठाही वई आहे। आम माण्हू न ठाहिया तक़रीर, जॾहिं बि तव्हां लिखायो कंहिं भले लेखक खां, ऐं ज़रूरी न आहे जेको भलो तक़रीर कंदड़ आहे, जेको बि भलो तक़रीर कंदड़ आहे उहो ज़रूरी न आहे त उहो लेखक बि हुजे तक़रीर जो। हिकिड़ा थींदा आहिनि लेखक, ॿिया थींदा आहिनि डिलीवर। डिलीवरिंग करणु ऐं लिखणु फ़र्क़ु आहे। सभिनि खे इहो सभु हुनर न हूंदो आहे। जेको आर्ट जंहिं वटि हुजे तव्हां उन खां फिरायो, कंहिं सुठे खां लिखाए उहो तव्हां पंहिंजी तक़रीर कयो ऐं उन खां टिप्स पुछो, छो त जॾहिं जज हूंदा आहिनि न उहे हर शइ खे तव्हां नोट कंदा, तव्हांजो जंहिंमहिल तक़रीर कयो था तव्हांजी एंट्री कहिड़े तरीक़े सां थिए थी, तक़रीर जी शुरूआति कहिड़े तरीक़े सां कयो। शुरूआति यानी तव्हां कंहिं कोट सां कयो, कंहिं अहिड़े शेर सां कयो या कहिड़े नसीहत सां कयो। उन खां पोइ तव्हां तारीफ़ कराईंदव जेके मथे पिंडाल ते वेठल आहिनि, मथे ऑडियंस वेठा आहिनि, हेठि वेठा आहिनि ऑडियंस। उन तारीफ़ खां पोइ तव्हां पंहिंजे मौज़ूअ खे बयानु कंदव, माना मौज़ूअ जो तव्हां ॿुधाईंदव त पंहिंजो मौज़ू छा आहे तव्हांजे तक़रीर जो। उहो मौज़ू कुझु थोरो यूनिक हूंदो, तव्हांखे अञा वधीक मुतासिर कंदो। अहिड़े तरीक़े सां जज जेको हूंदो आहे तव्हांजी इन्हनि शयुनि खे पॉइंट आउट कंदो आहे, माना तव्हांजी एंट्री थी, तारीफ़ कहिड़े तरीक़े सां करायो, तारीफ़ खां पहिरियों तव्हां शेर पढ़ियो न पढ़ियो या कहिड़ो कोटेशन ॾिनी, नसीहत ॾिनी न ॾिनी, इहे तव्हांजी पॉइंट ई नोट थींदियूं आहिनि। उन खां पोइ तव्हांजो मटीरियल कहिड़े क़िस्म जो आहे, छा हुन में वैल्यूएबल मटीरियल आहे, इस्लाह आहे, लफ़्ज़ जेके जंहिंजे बारे में तव्हां ॻाल्हाए रहिया आहियो, जंहिंजे बारे में तक़रीर करे रहिया आहियो, उहे कहिड़ी बारे जी आहे, उन जी नोयत छा आहे ऐं उहो तव्हां कहिड़े अंदाज़ सां हुनजी तव्हां डिलीवरिंग करे रहिया आहियो। पोइ अमूमन असांजा ऑडियंस जेके हूंदा आहिनि, ॿुधंदड़ जेके हूंदा आहिनि, जज़्बाती तक़रीर खे पोइ भले ओतिरी उहा इंपॉर्टेंट न बि हुजे पर जज़्बाती हूंदी आहे तंहिंजे करे ताड़ी वॼाईंदा आहिनि। पोइ अमूमन थींदो छा आहे, जेके जज हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं जज़्बाती तक़रीर खे नंबर न बि ॾींदा आहिनि, कि छाजे करे हुन वटि मवाद कॾहिं कॾहिं घटि हूंदो आहे। पोइ आम माण्हू चवंदा साईं जज साहिब जेको आहे फ़ैसिलो ग़लति थींदो आहे, पर फ़ैसिलो ग़लति न हूंदो आहे। जज साहिब खे ख़बर आहे, जेको तव्हांजो डिबेटर हूंदो आहे उनखे ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा उसूल, उहो उसूलनि खे फॉलो कंदो आहे, न कि तव्हां जज़्बात में ग़लति ॿुधी करे माना ताड़ी वॼी वई, वाह वाह थी वई, इहो न आहे। उहो हर पॉइंट खे नोट करे उनजी पॉइंटिंग जी जेका हूंदी आहे न कैटेगरी ठाहींदो आहे, त बाबा स्टार्टिंग, सेंटर, एंड ऐं मटीरियल कहिड़ो हुयो, उनजे माते तव्हांखे जेको आहे मार्क्स ॾींदो आहे। पोइ पोजीशन खणंदो आहे, को सेकंड को थर्ड, इन तरीक़े सां थींदी आहे। उन लाइ तव्हां पंहिंजो मटीरियल क्लियर रखो ऐं जेको तव्हां तक़रीर कयो न, तक़रीर में लफ़्ज़ क्लियर हुजे जो अॻे ताईं पहुचे ऐं सम्झी सघे। मां तव्हांखे डेमो ॾेई सघां थो, हिकु ई तक़रीर ॿिनि अंदाज़नि ताईं कढी करे, हिकु जज़्बाती, ॿियो हुनखे सादिगी। वक़्त में जनाब महिमान ख़ास उस्ताद साहिबान ऐं हिन पिंडाल में वेठल दोस्तो साथियो, अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजी तक़रीर अनवान आहे, उहा आस्ती कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे, जंहिंजी बरकत सां यशरफ जे कारनि पहाड़नि खे इहो शरफ़ मिले थो सॼी दुनिया जा मुस्लमान हर साल हुनखे ॾिसण लाइ उदास न आहिनि, जंहिंखे अर्श अज़ीमत अहमद ऐं फ़र्शत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। जनाब सदर पाण ख़ुदा जे अनमोल हीरनि यानी नबियुनि मां आख़िरी नबी आहे, सन इख़लाक़ ऐं ईमानदारी एतिरी तई जो खेनि अल अमीन लक़ब मिलियो, दोस्त न पर खेनि दुश्मन बि अमानतूं रखी वेंदा हुआ, जंहिं लाइ ख़ुदा पाक पाण क़ुर में फरमायो आहे त ए मोहम्मद असां तोखे जहाननि वास्ते रहमत करे मोकिलियो आहे, यानी रहमत लिल आलमीन हुआ, जंहिं लाइ क़ुर पाक छा तौरेत इंजील में बि सचाई जा सबूत मिलनि था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि मुस्लमान छा पर गैर मुस्लिम बि अची अमानतूं वठी वेंदा हुआ। हाणे इन ई तक़रीर जो तव्हांखे मां ॿियो पहलू ॾेखारे सम्झायां, जज़्बात में
बाकी में जनाब मेहमान खास उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु मुंहिंजी तक़रीर जो अनवान आहे उहा हस्ती कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे जंहिंजी बरकत सां जे शरफ जे कारण पहाड़नि खे इहो शरफ मिलियो जो सॼी दुनिया जा मुस्लमान हर साल हुनखे ॾिसण लाइ उदास हूंदा आहिनि जंहिंखे अचे अज़ीमत अहमद ऐं फर्शत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नाले सां यादि कयो वेंदो आहे। जनाब पाण ख़ुदा जे अनमोल हीरनि यानी नबियुनि मां